अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग्रीन एंटरटेनमेंट जे ड्रामे ग़ुलाम बादशाह सुंदरी जी न्यू अपडेट खणी हाज़िर थी चुका है दोस्तों। इन पहिरीं असांजे चैनल ते न्यू आए तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों। तो बिना देर तो अपडेट की तरफ तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ार कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त बादशाह खे पंहिंजी पुफी जान जेका आहे त हुनखे सॼी कहाणी ॿुधाए छॾी आहे। ग़ुलाम जी माउ जेका लाजो आहे दोस्तों, हुनजे बारे में त तुंहिंजे पीउ जेको आहे त ॼाणंदा त हुन सां कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया आहिनि, हुन सां कहिड़ा ज़ुल्म थियल आहिनि। त हुन सॼी कहाणी हुनखे ॿुधाए छॾी त हू जेका ग़ुलाम खां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 16 साल वॾी आहे, छो त हूअ जेको मासूम ॿारु हुई तॾहिं जेको आहे त हुन सां ज़्यादती करे हुनखे क़ैद कयो वियो ऐं हुन खां जेको आहे त ज़ोरीअ जेको आहे त निकाह कयो वियो। उहो इनजे करे छो त तुंहिंजी माउ जेका हुई त उनखे जेको आहे त ॿारु न पियो थिए, त हुनखे जेको ॼाणंदा त की ॿार जी सख़्तु ज़रूरत हुई, वारस जी ज़रूरत हुई, जंहिं मां जेको हिनखे लाजो माई ग़ुलाम पुटु ॼाओ। ऐं उनखां बाद में वरी जेको आहे त तुंहिंजी उमिरि खे बि जेको आहे त तूं ॼमी वहीं, त उनखां पोइ जेको आहे त हुनखे जेको आहे त नौकिराणी जी हैसियत मिली ऐं हुननि ॿिन्ही खे जेको आहे त ग़ुलाम करे हिन हवेली में जेको आहे त बंदि कयो वियो। दोस्तों, इहा कहाणी ॿुधण खां पोइ बादशाह जो रिएक्शन छा आहे दोस्तों, उहो तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो नेक्स्ट एपिसोड में। दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सुंदरी जेको आहे त चवंदी त हेॾी सुंदर हवेली में अहिड़ो कहिड़ो राज़ आहे जेको मूंखे मुंहिंजे बाबा जेको ॿुधाए बि न आहे, ऐं पंहिंजे मरण खां पोइ इहा वसियत करे मूंखे उन्हनि ॾांहुं मोकिले छॾियो ऐं उन्हनि वरी जेको आहे त मूंखे धिकारे छॾियो सुंदर हवेली वारनि। त शायदि को न को राज़ इन सुंदर हवेली में ज़रूरु आहे जंहिंखां मां वाक़ुफ़ु न आहियां अञा ताईं। ऐं दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में इहो बि तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सुंदरी ग़ुलाम खे चवंदी त तूं जेको आहे त सभिनि जे लाइ इहा हमदर्दी रखंदो आहे दिलि में पंहिंजे में, या मुंहिंजे हुस्न खे ॾिसी करे तूं जेको आहे त हमदर्द बणिजी वञ मुंहिंजे लाइ। त ग़ुलाम उनखे चवंदो त तुंहिंजे हुस्न जी या कुझु बि अहिड़ी ॻाल्हि का बि न आहे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मां इंसानियत ऐं ग़रीबत गुरबत खे ॾिसी करे मां सभिनी जी मदद कंदो आहियां। ऐं सुंदरी बि जेको आहे त ग़ुलाम सां मुखातिबु थींदे चवंदी त मूंखे बि अलाए केतिरा माना अहिड़ा माण्हू गुज़रिया आहिनि हुस्न वारा अखियुनि जे आॾो, जिन मां जेके त के त मुंहिंजी दिलि में जेको आहे त लही वेंदा आहिनि, के त दिलि खां ई परे थी वेंदा आहिनि। ऐं जो दोस्तों, नेक्स्ट एपिसोड ज़बरदस्त एपिसोड थियण वारो आहे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण लाइ ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।